ओ पप्पू पावली आयो आ तव्हांखे खिलाइण आयो आ आयो आयो आहे पप्पू पावली ॾिसो ॾिसो आयो आहे पप्पू पावली। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम टेकड़ा में पप्पू पावली 17 कैरेट जी तरफ़ां अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, उमेद थी कजे त तव्हां सभु ख़ुशि ऐं आबाद हूंदव। मुंहिंजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि ऐं ॿियो त तव्हांखे ख़बर आहे इलेक्शन ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। लाड़काने सखर में त कल्ह इलेक्शन थी वई। हाणे हैदराबाद ऐं ठटे वारी साइड ॾे असां ॾे इलेक्शन लॻी पई आहे। त मां सोचियो आहे त मां बि इलेक्शन में बीहां, पर मां बीहां पियो इलेक्शन में, पोइ मां वरी फार्म कैंसिल कराए छॾियो। छाजे करे मूंखे इंतख़ाबी निशानी अहिड़ो ॾिनऊं त मां चयो मां इलेक्शन में कोन थो बीहां। इहो इंतख़ाबी निशान आयो तव्हांखे। मुंहिंजो कहिड़ो कमु सियासत सां आहे, मुंहिंजो कमु आहे तव्हां नाज़रीन खे खिलाइणु। हिन नफ़्सा नफ़्सी जे दौर में तव्हांजे चेहरनि ते हेॾियूं सारियूं मुस्कुराहटूं आणिया। हाणे प्रोग्राम खे अॻियां वधायां थो। तव्हां बि चवंदो रुगो पप्पू पावली ॻाल्हाए थो, असांखे खाका ॾेखारे ई नथो। हाणे जेके मां प्रोग्राम में ॿ खाका शामिलु कयांव थो न, हा, हे आहे बेरोज़गारी। ख़बर अथव त हिन दौर में जंहिंखे नौकिरी न आहे, हिन महांगाई दौर में, ऐं उहो बेरोज़गार आहे, त उन सां कहिड़ो हशर आहे। हिन खाके में थोरो अहिड़ो ई ज़िक्र आहे। हा, हे 2 खाका ॾेखारींदव, ॿिए में वरी हिकिड़ो अमर आहे 2 नौकिरियूं करे थो, यानी डबल नौकिरियूं। पोइ उन सां वरी कहिड़ो हशर थिए थो। इहे 2 खाका तव्हां ॾिसो, पोइ तव्हां फ़ैसिलो करे मूंखे जेको आहे सो फेसबुक में कमेंट्स लिखी ॿुधाइजो त तव्हांखे इहे मुंहिंजा खाका कीअं लॻा। तव्हां खिलियो या न खिलियो, सची ॿुधाइजो। ॾिसो, हा, चयो त मां न शाम जो गाॾी मोकिले छॾंदुसि। सालगिरह 10 खां पहिरियों त कोन शुरू थींदी। हा, मोकिले छॾंदुसि गाॾी। मथो न खाओ, मूंखे ऑफिस में कमु आहे। चङो हाणे रखो फोन, ॿियो कमु पए। सर, सलाम वालेकुम सर। तूं वरी अची वियो? तोखे चयमि न मूं वटि नौकिरी न आहे, नौकिरी न आहे, नौकिरी न आहे। तोखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे? हा सर, मूंखे मायूस न कयो सर, मां वॾियूं उमेदूं खणी आयो आहियां सर। अरे, जॾहिं मूं वटि नौकिरी आहे ई कान त आउं कीअं सम्झां त मूं वटि नौकिरी आहे? सर, तव्हां महसूस कयो तव्हां वटि नौकिरी आहे सर। अरे, वैकेंसी कोन्हे, निभागा कोन्हे। सर, ज़िद न कयो सर, तव्हां नौकिरी आहे न सर। मूं वटि नौकिरी आहे सर। तूं नोटिफिकेशन खणी आयो। निभागा मूं वटि नौकिरी कोन्हे। सर, तव्हां सम्झो तव्हां वटि वैकेंसी आहे सर। आउं चवां थो को वैकेंसी कान्हे त तूं कीअं तूं चवी त मूं वटि नौकिरी आहे? सर, नौकिरी तव्हां वटि आहे सर, तव्हां कोन था ॾियो। चङो भला आहे, नथो ॾियां तोखे, पंहिंजे साले खे ॾींदुसि। पोइ न सर, तव्हां वटि 2 नौकिरियूं आहिनि, हिकिड़ी पंहिंजे साले खे था ॾियो, हिकिड़ी मूं ग़रीब खे था ॾियो सर। हाणे मूं वटि 2 नौकिरियूं थी वई। जी सर। ठीकु आहे, तूं नौकिरी कंदे पगार मुंहिंजो सालो खण। न सर, अदला बदली कयो न, पंहिंजे साले जी पगार मूंखे ॾियो, मुंहिंजी पगार। ठीकु आहे, भला तोखे नौकिरी मिली वई। महिरबानी सर। सर, पोइ मां ज्वाइन कॾहिं कयां सर? ज्वाइन बि करे छॾी। ज्वाइन बि करे छॾियुमि? ॾिस न, वक़्तु तेज़ी सां पियो गुज़रे, तोखे ख़बर ई कान पई। तोखे 10 साल थी विया नौकिरी खे। न सर, मां 20 सालनि खां नौकिरी थो कयां सर। 20? न, आउं सम्झां थो त 45 साल थी विया आहिनि। हाणे तूं रिटायरमेंट जे वेझो आई। हा, ख़बर ई न आहे। तोखे ख़बर ई न आहे, कल्ह तुंहिंजो ऑर्डर बि अची वियो आहे रिटायरमेंट जो। पेंशन बि मिलंदी, प्रोविडेंट फंड बि मिलंदो। हा, पेंशन मिलंदी। ऐं तोखे पेंशन ऐं प्रोविडेंट फंड एडवांस में मिली वियो आहे। अच्छा सर। हा, तो वठी छॾियो। तुंहिंजो पुटु जवान थी वियो आहे, तो उनजी शादी बि कराए छॾी। मूंखे ख़बर ई न पई आहे। तोखे ख़बर ई न आहे? तूं हाणे पुटनि पोटनि वारो आहे। हा, मूंखे ख़बर ई कान्हे। तूं ख़बर ई कान्हे, तूं गुज़ारे वियो आहे। इहो वरी सर कीअं? तूं मयत ताईं तोखे क़ब्र में दफ़नाए छॾियो अथनि। तूं जहिड़ो कोन्हे, तूं क़ब्र में। भई कहिड़ा? तूं शबीर न आहीं, तूं कबीर आहीं, शबीर जो पुटु। अॼु शबीर जो चालीहो आहे।
तू मूंखे ख़तमे जी दावत ॾियण आयो आहीं। हा पुट तू घर हल, शाम जो आउं पाणे ख़तमे में पहुची वेंदुसि। खानू ओ खानू भेणा खानो ख़राब थी सॼो ॾींहुं सुतो पियो आहीं। बेगम साहिबा हुकुम ॾियो छा करिणो आहे? ॿुहारी वञा कपिड़ा धोइणा आहिनि, थाव धोइणा आहिनि, जल्दी ॿुधायो। भला मूं को नशो त कोन कयो अथई न? सॼो ॾींहुं हिते सुतो पियो आहीं, छा घर आराम न कंदो आहीं छा? नशो बेगम साहिबा किथे घर वरी कहिड़ो आराम, जहिड़ो हिते मुंहिंजे लाइ आज़ाद तहिड़ो घर में आज़ाद। उते बि मानी मां पचायां, ॿुहारी मां जा, थाव मां धोआ, सुबुह जो सवेल उथी ॿारनि खे वेझारे सजारे स्कूल मां वठी वञा। जहिड़ो हुते आज़ाद तहिड़ो हिते आज़ाद। वञा त वञा कान्हे, हो नंढो मुंशी तव्हां वॾा मुंशी। बस मां सोचे छॾियो आहे तूं हाणे कम जो न रहियो आहीं, हाणे मां ॿियो नौकर रखंदसि। बेगम साहिबा को मौला गंज हुजे, अलाह कंदो सदाईं ख़ुशि हूंदी आहे। वाकई हूं बि बेगम साहिबा हे कमु जेको आहे तव्हांजो ॿिनि माण्हुनि जो आहे। जेकर ॿ नौकर हूंदासीं न 2 मिंटनि में घर साफ़ थी वेंदो। छा? हा कैर खटे पप्पू पावली खटे आवे आवे पप्पू पावली आवे। अॼुकल्ह दौर इहो लॻो पियो आहे जे घिटीअ मां वञा थो बसि इलेक्शन जा नारा आहिनि, फिलाणो ख़ान ज़िंदाबाद, टीरो ख़ान ज़िंदाबाद। खटे खटे मुंहिंजो अबो खटे, को चए थो खटे खटे मुंहिंजो नानो खटे। कॾहिं ईअं बि चओ हार आहे हार आहे। आख़िर हार जीत थींदी रहंदी आहे, जीअं रांदि में हार जीत थींदी आहे, इलेक्शन में बि ईअं हार जीत थींदी आहे। पर वरी बि इहा कोशिशि कंदा कयो त जंहिं महिल हार आयो न त हार बि ख़ुशीअ नमूने पंहिंजी तस्लीम कंदा कयो। हिकिड़ा माण्हू इलाही ॾिठा आहिनि हारण खां पोइ रोईंदा आहिनि, ओ ॼण का पोड़ी मरी वई हुजे। ईअं न कंदा कयो, जा त पोइ इलेक्शन विढ़ो ई न। ख़ैर हाणे मां पंहिंजे प्रोग्राम खे अॻियां वधायां थो। हा ऐं प्रोग्राम में खाको शामिल कयां थो। चवंदा आहिनि त चोरनि मथां मोर हूंदो आहे ऐं शेर मथां सवा शेर बि हूंदो आहे, पर हिन खाके में ॾिसूं था त चोर मथां मोर कीअं आहे। ॾिसो ही खाको, तव्हां पाण सम्झी वेंदो त चोर मथां मोर केरु आहे। ॾिसो छा आहे मुआ, छा आहे? ख़ैर त आहे? भॼंदो आयो आहीं, जुती बि कोन अथई पेर में। अरे बाग भरी वियोसि इन चंडे वटि याकूब वटि मिलण लाइ। घिटीअ में रुगो अथसि कुता। अची था कुता पोयां पर वठी भगम भॼी 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 हिते पहुतो आहियां। मस जान बची आहे। शुक्र कर जो कुते ॾाढियो कोन अथई। ऐं जुती उहा त तो मस्जिद मां चोराई, तो पैसनि मां कोन वरिती जो एॾो ॾुख थो थिए। अरे उहे पहिरें वारा जूता हुआ, ई जूता त मूं पैसनि सां वरिता। ओ शबीर, ओ शबीर, अबा हलियो आहे हलियो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। चाचा जूता तुंहिंजा ये किथां मिली? वो पाणी वारी मासी रुखसाना न आहे, उहा पई चए तूं कुते जी भोंक खां डिॼी भॼी वई। कुतो त ॿधियो पियो हुयो। हा यकीनन नाज़रीन असांजो खाको तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांजी वधि में वधि सॼी टीम जी इहा कोशिशि हूंदी आहे त तव्हांजे लाइ मज़ा खाका गॾु करे हा रिकॉर्डिंग करे तव्हांखे ॾेखारियूं त जीअं तव्हां इंजॉय कयो। घटि में घटि मुंहिंजे प्रोग्राम में कलाकु खनि त तव्हां ख़ुशि हुजो, दुनिया जा सभु ग़म भुलाए छॾियो। इहा बि मुंहिंजे लाइ इबादत आहे। तव्हां खिलंदा आहियो न त मूंखे दुआऊं कंदा आहियो, मूंखे दुआऊं लॻंदियूं आहिनि ऐं ईअं मूंखे दुआऊं कंदा रहिजो। अलाह खे मञिजो, दुआउनि में कंजूस पाई
न कजो। खेर अञा तव्हां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदुमि ऐं तव्हांखे खाका बि ॾेखारींदुसि। थोरो थकी पियो आहियां। साई वठूं था, साई बि लाज़मी आहे। वठूं था हिकिड़ो नंढो ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। हिकु दफ़ो ॿीहर पप्पू पावली तव्हांखे भली कार चवे थो ऐं प्रोग्राम खे हाणे अॻियां वधायूं था। अञा तव्हांखे खाका ॾेखारियूं था। नाज़रीन चवंदा आहिनि त माउ पीउ जूं दुआऊं वठणु घुरिजनि, पर हिन खाके में जंहिं तरीक़े सां हीअ हमरा माउ पीउ जी दुआ वठे थो उहा बि तव्हां ॾिसिजो। ऐं वरी हा डबल खाका आहिनि न, ॿियो बि खाको आहे। ॿिए खाके में वरी हमरा वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं था करनि, एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं, पाण हेतिरो ॻाल्हियूं वॾियूं, उहो त ख़ैर हिन खाके में आहे। पर असां वटि वरी फनकारनि में हिकिड़ो होटल आहे शहर में, अधु कोप घुराईंदा फनकार चांहि जो ऐं उन ते एॾियूं ॻाल्हियूं कंदा। हा फिल्म ठाहींदा, फिल्म शूटिंग थींदी, एडिटिंग थींदी, तयारु थी वेंदी, पर उहो अधु कोप चांहि जो पियो हलंदो आहे उन्हनि जो। उन्हनि जी बि वॾियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। अहिड़ा ई क़िस्म जा हिन माण्हू अथव हिन खाके में। इहे ॿई तव्हां खाका ॾिसंदव तव्हांखे तमामु बहितरीनु वणंदा। ऐं ॾिसो ही ॿई खाका। खेरता है न, हू रोए पियो, ही खिले पियो, तू आंगुरनि ते पियो गणी। खेरता है न? न पुछ। चङो मां नथो पुछां। न पुछ। अदा ॻाल्हि आहे त असांखे पंहिंजे पीउ जी दुआ आहे। बाबा मूंखे दुआ कई, अलाह कंदो तूं अॻियां अॻियां हूंदे दुनिया तुंहिंजे पोयां पोयां हूंदी। बाबे जी दुआ अॻी वई। अचे तो कर्ज़ खणा, अचे तो कर्ज़ खणा। न छॾियमि बैंक, न छॾियमि को दोस्त, न छॾियमि को पाड़े वारो। उन ॾींहं खां वठी मां अॻियां अॻियां, दुनिया मुंहिंजे पोयां पोयां। वञी त ॿ टे रुपया ॾेई वञा। ॻाल्हि तुंहिंजी सम्झ में अची, भला ही छो पियो रोए? ही पाण वाह त वकील आहे, ॿुधाईंदो। अदा तूं छो पियो रोई? बसि अदा, मूं ते बाबा जी दुआ जो तमामु घणो असरु थियो आहे। मूं बि बाबा खे चयो त बाबा मूंखे दुआ कर। पोइ बाबा दुआ कई त पुट तूं बि सदाईं चंड वांगुरु पई चमकंदे। बसि उन ॾींहं खां पोइ मुंहिंजा वार ॾींहों ॾींहुं खुसंदा विया ऐं टिकण चंड वांगुरु पई चमके। हिन जी बि दास्तान सम्झ में अची, तुंहिंजी बि अची, पर अदा तूं छो पियो खिली? अदा हिन सां ॻाल्हाइण तुंहिंजो फज़ूल आहे। हिन जो जवाबु तोखे मां थो ॾियां। हीउ मुंहिंजो भाउ टीवी ड्रामा कंदो हो, राइटर हो, ख़ामोश रहंदो हो, तन्हाई पसंदि हो। हिनखे बाबे दुआ कई, चई सलाह कंदो सदाईं खिलंदो वठंदो। जीअं दुआ कईं उन दुआ जो असरु इहो थियो, हिन जी टीवी ते ड्रामा कया। पहिरियों ड्रामो फैलाप, ॿियो ड्रामो फैलाप, टियों ड्रामो फैलाप, पैसो टको बि न मिलियुसि। उन ॾींहं खां वठी मुंहिंजो भाउ खिलंदो थो वठे। ॾींहं जो त तव्हां निंड में बि खिले थो। हा मां तव्हां टिनी जी ॻाल्हि सम्झी वियो। तव्हां छा था सम्झो त तव्हांजे पीउ तव्हां टिनी खे दुआ कई आहे। शुक्र अल्लाह। ॾाढा ख़ुशि थिया हूंदो। शुक्र आहे, ख़ुशि नसीब हूंदो। शुक्र आहे, शुक्र आहे। दुआ कोन कई अथई, तव्हांजे पीउ तव्हांखे पिटियो आहे। ॿुधो ॿुधो, मुंहिंजे पीउ जी वॾी कहाणी। बाबे छा कयो, 30 माड़ इमारत, 30 माड़, उतां जंप ॾिनई, कुझु बि न थियुसि, न ॼंग भॻसि न ॿांह भॻसि, घुमंदो थो हुते। 30 माड़ था बची वियो। खाब में जंप ॾिनई न।
खोप में झप ॾिनई ॾे मां तोखे पंहिंजे पीउ जी ॻाल्हि थो ॿुधायां हिकु ॾींहुं छा थियो भाभी छा कोई वञी थो वञे होटल ते वेही कंका बंका ॾेई तयार थी मन थी उते वञी बेरे खे चई चाह प्यार जीअं आॾो चाह मिलियसि अची गोलनि जा ततका टच 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 हेॾां गोली दहशत गर्द अची विया हाणे सभु माण्हू मारे विधई ॿुध प्रेम मरियो हूंदो न रे बापो कीअं मरंदो बाबे खे कुझु ई न थियो इहो वरी कीअं थींदो गोलियूं हलनि तोरो पीउ बचे अरे बापो होटल ते वेठो हो दहशत गर्द फिल्म में अच्छा पिण टीवी पे ॾिसे अरे रे ॻाल्हि ॿुधो मुंहिंजे दुकान ते वेही ड्राड़ू पिया हणो तुंहिंजो पीउ 30 माड़ तां जंप थो ॾे ऐं हुनजो पीउ दहशतगर्दी फिल्मूं अरे रे तव्हां ॿिन्ही जे पीउ कुझु बि न आहे कयो जेको कयो आहे मुंहिंजे पीउ 1000 माण्हू मारे छॾिया 1000 माण्हू ऐं जेल बि न वियो वॾी ॻाल्हि आहे एॾी वॾी पहुच अथसि छा पहुच वरी छा जी अरे चरिया फिल्म जो हीरो फिल्म में माण्हू मारे छॾियाई नाज़रीन यकीनन असांजा ॿई खाका तव्हांखे ज़रूरु पसंदि आया हूंदा हा छो न पसंदि ईंदा हेॾी महिनत करे रिकॉर्डिंग करे तव्हांजा लाइ खाका ठाहियूं था ख़ैर नाज़रीन वरी उहा ई ॻाल्हि कंदासीं इलेक्शन जी ख़ुदा हाणे सोचे सम्झी वोट ॾिजो इलाही दफ़ा तव्हांखे सम्झायो आहे हर इलेक्शन में तव्हांखे सम्झाईंदो आहियां त ॿेली वोट सोचे सम्झी ॾिजो हा त वरी वोट ॾियो था पोइ वरी उहे निमाईंदा कमु कोन था करनि त पोइ परेशान थी था वञो पोइ चवंदा आहियो त अजायो हुनखे वोट ॾिनोसीं इहो त कम ई कोन थो करे पर वोट ॾियण बि फर्ज़ आहे वोट ॾियणु खपे पर सोचे सम्झी मां त ॿाहिरि न दफ़े सोचियो आहे असुल परखे सफ़ा तोरे ताराज़ीअ में पोइ वोट ॾींदुमि मूं बि ग़लतियूं कयूं आहिनि हिकिड़ो दफ़ो इलेक्शन में वोट ॾिनमि हमराह खे अॼु ताईं मुंहिंजी घिटीअ जी नाली कोन ठही आहे ख़ैर हाणे ईअं कोन थींदो वोट मां सोचे सम्झी ॾींदुमि पर हलूं था वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर पप्पू पावली 17 ग्रेड जो नौकर तव्हांखे भली का अचे थो ख़ुशि आमदीद चए थो प्रोग्राम खे जारी ऐं सारियूं कयूं था अचूं हाणे प्रोग्राम में जेके मां खाका शामिल कंदुमि मुंहिंजा नंढड़ा ॿार जेके मूंखे मैसेज कंदा आहिनि उन्हनि जे लाइ बि चार्ली मिस्टर चार्ली उहो शामिल कयां थो वरी हिन में 40 जा कम ॾिसो रेसलिंग थो विढ़े ऐं जे तरीक़े सां रेसलिंग विढ़े थो न अहिड़ी रेसलिंग तव्हां कॾहिं किथे बि न ॾिठी हूंदी जेका 40 रेसलिंग विढ़े थो अचो इहे ॿई खाका ॾिसूं था ऐं ॿार तव्हांजे लाइ मिस्टर चार्ली जीअं वॾा बि ख़ुशि थियनि तव्हां ॿार बि ख़ुशि थियो उहे तव्हांजी वेकेशनूं लॻियूं पियूं आहिनि तव्हां बि थोरो खिलो ॾंद ॿाहिरि कढो त मां बि ख़ुशि थियां त मुंहिंजे प्रोग्राम खे मुंहिंजा नंढड़ा ॿार पसंदि करनि था ऐं खिलनि था अचो ॾिसूं था ऐं चार्ली ऐं खाको खदमे फिल्म जो छा थियो भला विलन नथो मरे पुट हिकिड़ी चांहि खणी आ पर ॿुध शुगर फ्री चांहि खणी अचिजे खंड असुर न हुजेसि हा अरे बाबा चांहि त पीअण आया आहियूं न हिकिड़ी दूध पती चांहि खणी आ आजाद चांहि खणी आ पर चांहि दूध पती हुजे न त पैसा न मिलंदे भा पैसा अथई त पक ने हा पैसा 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 उधर बंदि अथव जे पैसा हुजनि त चांहि पियो न त फुटो ओ फिल्मी पुट तव्हां बि चांहि पीअंदा आहिनि हुन ऑर्डर ते कमु पियो हले लाउती चांहि प्यार हिन सभिनी खे प्यार पैसा असां खां वठिजा एॾा लख रुपया ॿुॾे पियो असांजो जल्दी चांहि खणी आ यार हिननि खे बस कराए बसि असांखे पंहिंजो टेंशन अलाह तूं माच करे तुंहिंजा पैसा आऊं ॾींदुसि उस्ताद चांहि वाह 5 दूध पती चांहि लॻा बाबा हा तयार आज त मेहरबान कदरदान आलीशान आली मकाम कुछ पोड़ा ऐं कुछ जवान है कुछ पोड़ा कुछ जवान ये छा पे चई तूं पंहिंजो कमु कर मूंखे पंहिंजो कमु करण ॾे दोस्तो मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां ॿुधो आऊं तव्हांजे लाइ मिठा मिठा खट मिठा खणी आयो आहियां
₹10 ₹10 अचां थो दा हिकिड़ो मिंट जल्दबाज़ी न करियो मूं वटि जेको खटमिठा तमामु घणा आहिनि तव्हांखे ॾेई पोइ वेंदुसि अचां थो हा त मूं ॻाल्हि पे कई त मखी जेका आहे उहा इंसान जी सभ खां वॾी दुश्मन आहे ऐं मूं वटि जेको नुस्ख़ो आहे उहा बि मख जे लाइ अबा तूं हीअं कर पहिरीं मूंखे नुस्ख़ो ॿुधाए पोइ तोखां असां खट मिठड़ा वठूं था तकड़ न कर ॿुधायां थो अचां थो हिकिड़ो मिंट सिर्फ़ हा त महिरबानी कदरदान आलिशान आली मकान कुझु थोरा ऐं कुझु जवान तव्हां मूंखे साॾियो जी 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 कदम हिन माण्हू खे मूं सुञातो कीअं भला ही हिकिड़ी दफ़ा बस में काफियूं विकिणण आयो ऐं माण्हुनि खे रेवड़ियूं ॾेई हले उहो ई आहे न उस्ताद मूंखे यादि अचे थो त ही बस में हिकु दफ़े सुरमो पियो विकिणे मुंहिंजो दोस्त हुजे उनजे पीउ जूं अखियूं ख़राब हुजनि थोरो थोरो ॾिसे पियो उस्ताद जीअं हिन जो सुरमो मुंहिंजे दोस्त पंहिंजे पीउ जे अखियुनि में विधो अॼु ताईं अखियूं बंदि अथसि अंधो थी वियो सही तव्हां सही सुञातो मूंखे आऊं बराबरि हुउसि पर सुरमो न पे खपायुमि एल्फी पे खपाई में एल्फी विझंदो अखियुनि में अंधो थींदो न चऊं बाबा तूं पंहिंजो कमु कर हा त महिरबान कदरदान आलिशान आली मकान कुझु पोड़ा ऐं कुझु जवान त मुंहिंजा दिलबर मुंहिंजा सुहिणा साईं पहिरीं तव्हां सभई ₹10 कढो खटमिठा वठो त पोइ तव्हांखे आउं नुस्ख़ो ॿुधायां सभ खां पहिरीं जेको आहे सो तव्हां पाणीअ सां हथ धो छा करिणो आहे पाणीअ सां हथ धो पाणी त खणी मां हथ धोई वेठा हा पाणी बराबरि पाणीअ सां हथ धोई उन खां पोइ साॼे हथ सां बिस्मिल्लाह करे मानी खाओ ठीकु आहे ऐं पोइ खाॿे हथ सां टिंग टिंगा टिंग टिंगा यकीनन असांजा ॿई खाका तव्हांखे ज़रूर पसंदि आया हूंदा होॾा वरी चार्ली ॾिसो रेसलिंग कीअं पियो विढ़े यकीनन ॿारो तव्हांखे बि ज़रूर चार्ली पसंदि आयो हूंदो हाणे प्रोग्राम जो वक़्तु बि ख़तमु थियण वारो आहे मां स्टाइल बि थोरो ॾिसो था चेंज कयो आहे थोरो चार्लीअ जहिड़ो स्टाइल कयो आहे त जीअं मां ॿारनि खे चवां त मां बि चार्ली थी वियो आहियां पर मां कम चार्ली वारा कोन कंदुसि भाउ मूंखे धक लॻंदा चार्लीअ जा कम ॾाढा ॾुखिया आहिनि ऐं ख़ैर हाणे इन ई ॻाल्हि सां गॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु हींअर पूरो थो थिए इनशा ताला वरी अॻिले हफ़्ते इन ई ॾींहं ते इन ई टाइम ते इन ई चैनल ते हूंदासीं गॾु पप्पू पावली 17 ग्रेड जे नौकर खे ॾींदा इजाज़त अलाह वाही।